तय थियल आहे त वफ़ाक़ में केरु इक़्तिदार में अचे, कंहिंखे हुकूमत मिले कंहिंखे न मिले, पर सिंध खे पीपी जी वबा हमेशह कंधे में लॻल हूंदी। माना एस्टेब्लिशमेंट जॾहिं तय करे छॾियो आहे त वफ़ाक़ में नून लीग हुजे, PTI हुजे, PP हुजे, केरु बि हुजे, पर सिंध में पीपीए खे इक़्तिदार में रखिणो आहे, क़ौमी तहरीक खे तशद्दुद हेठि रखिणो आहे, क़ौमी तहरीक खे टॉर्चर करिणो आहे, उनखे गिरफ़्तार करिणो आहे, उनखे जेल में विझणो आहे। ताज़ो ताज़ो रोशन गुड़ो साहब वेठो आहे, राति धरणो में वेठो हो जामशोरे जे हाईवे ते। असांजे सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि खे, ॿियनि क़ौमी कारकुननि खे जीअं इमरान खान लथो आहे ऐं नई हुकूमत शुरू थी आहे, तीअं तेज़ी सां वरी क़ौमी कारकुननि जूं गिरफ़्तारियूं, उन्हनि ते तशद्दुद शुरू थियो आहे। त इन सॼी सूरत हाल में सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त कीअं इन सूरत हाल मां हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे जेके वफ़ाक़ मुआहिदा कया आहिनि पंहिंजो, हाणे जेका नई गवर्नमेंट ठही आहे उनमें पीपल्स पार्टी, PDM, MQM जेके मुआहिदा कया आहिनि उनजा सिंध ते कहिड़ा असर पवंदा, उन ते साईं जैन तफ़सीली तौर ते ॻाल्हाईंदो। पर आउं इहा गुज़ारिश करियां थो असीं जेके पंहिंजो पाण खे स्टेक होल्डर सम्झूं था, साझाबंद सम्झूं था, वतन परस्त सम्झूं था, बाज़मीर सम्झूं था धरती जो असांखे कर्ज़ ऐं फर्ज़ आहे, असीं हिकिड़ो साईं जैन लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, असीं क्लियर कॾहिं थींदासीं, असीं पंहिंजे हिसे जो ड्यू रोल कॾहिं प्ले करणु शुरू कंदासीं, जेसि ताईं असीं पंहिंजो पाण खे उनजो ज़िम्मेवार न सम्झंदासीं, पंहिंजो हिसे जो किरदारु अदा करणु शुरू न कंदासीं, तेसि ताईं आउं सम्झां थो त पाण सदाई कुझु माण्हुनि जे ॾाढो सियासत ॾियनि त FM ते हलंदड़ को प्रोग्राम हुजे ऐं फरमाइशूं वेठा कंदा आहिनि त हीअं थियणु खपे, हीअं करे छॾणु खपे, हीअं थी वञणु खपे, पर उन फरमाइशी प्रोग्राम में असां किथे को बेड बाजो खणी बीठल आहियूं, असां किथे को ॻायूं था, असां को किथे सुर मिलायूं था, असां उन संगीत जो हिसो आहियूं या कोन आहियूं, इहो वॾो अहम मामिलो आहे। अॼु ताईं असांजे वेहण जो मक़सदु इहो आहे त पंजाबी इलेक्शन्स वेझियूं आहिनि ऐं ईंदड़ जनरल इलेक्शन्स वेझियूं आहिनि, उनखां सवाइ सिंध खे जेके चैलेंजिस आहिनि, सिंध जी डेमोग्राफी वॾो चैलेंज आहे असांजे लाइ, सिंध जी जाग्राफी, हदुनि जो तहफ़ुज़, सिंध जी ॿोली, सभु मामला तव्हां असांजे साम्हूं आहिनि। उनजे तहफ़ुज़ जे लाइ असां सिंध यूनाइटेड पार्टी तव्हां सभिनी खे इहा ऑफर थी करे, तव्हां सभिनी खे इहो सॾु थी ॾिए त कराची जिथे पाण लफ़्ज़नि में चऊं था त असांजी दिलि आहे, असांजे सिंध जी सिरी आहे, असांजो माना मुआशी हक़ आहे, असांजो कल्चरल हक़ आहे, सभु लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, पर उनखे असां उन में धीअ कीअं था करे सघूं। हिकिड़ो इहो क्वेश्चन ईंदो आहे त भई कराची में अंदरूनी सिंध मां जेके पंहिंजो क़यादल आहिनि उन्हनि मां माइग्रेशन थिए, माण्हू अचनि, पर आउं सम्झां थो उनखां वधीक अहम इहो आहे त कराची में रहंदड़ जेको माण्हू आहे उहो हिते पंहिंजे बिज़नेस में, सियासत में कीअं पंहिंजो पाण खे इंटेक्ट रखे थो ऐं नंबर में भारी आबादकारी खे कीअं रोकण में कामयाबु वञे थो। इहे असांजा ॾाढो चैलेंजिस आहिनि ऐं ईंदड़ पंजाबी इलेक्शन बि असांजा ॾाढो चैलेंज आहे, वधीक उन ते सीरियस दोस्त ॻाल्हाईंदा। वरी बि आउं सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो असांखे ॿुधण जे लाइ ऐं असांजी इफ़्तार पार्टी में शरीक थियण लाइ, असांजी महिरबानी थिए।